कंडियारो वेझो ॻोठ साईंदाद रिंद जे रहवासी पीरसन 1.5 महीनो गुज़री वञण जे बावजूद संदसि को बि ॾस पतो न पइजी सघियो। पीरसन जा वारस सख़्तु परेशान। इन ॾस में गुम थियल पीरसन इलाही बख़्श रिंद जे पुट नवाब ख़ान रिंद चयो त वालद खे 1.5 महीनो थी वियो आहे। संदसि दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न आहे, जंहिंजो को बि पतो नाहे पइजी सघियो। मिटनि माइटनि आस पास जे इलाइक़नि में ॻोल्हा कई आहे, पर किथां बि हथु अची नाहे सघियो, जंहिं सबबि घर भाती सख़्तु परेशान आहियूं। हिन चयो त वालद जे गुम थियण बाबति कंडियारो थाणे ते पिणु रिपोर्ट दाख़िल कराई आहे। हिन इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि समेत वस वारनि खां मुतालबो कयो त वालद जे ॻोल्हा में मदद करे परेशानी खां बचायो वञे।